ونستغفره ونؤمن به ونتوكل عليه ونعوذ بالله من شرور أنفسنا ومن سيئات أعمالنا من يهده الله فلا مضل له ومن يضلله فلا هادي له ونشهد أن لا إله إلا الله وحده لا شريك له ولا نظير له ولا مثل له ولا مثال له ونشهد أن سيدنا وسندنا ومولانا محمدا عبده ورسوله إن الله وملائكته يصلون على النبي يا أيها الذين آمنوا صلوا عليه وسلموا تسليما اللهم صل على محمد وعلى آل محمد كما صليت على إبراهيم وعلى آل إبراهيم إنك حميد مجيد أما بعد فقد قال الله تبارك وتعالى في القرآن المجيد والفرقان الحميد أعوذ بالله من الشيطان الرجيم بسم الله الرحمن الرحيم هو الذي أنزل عليك الكتاب منه آيات محكمات هن أم الكتاب وأخر متشابهات وأما الذين في قلوبهم زيغ فيتبعون ما تشابه منه ابتغاء الفتنة وابتغاء تاويله وما يعلم تاويله إلا الله والراسخون في العلم يقولون آمنا به كل من عند ربنا وما يذكر إلا أولو الألباب ربنا لا تزغ قلوبنا بعد إذ هديتنا وهب لنا من لدنك رحمة إنك أنت الوهاب صدق الله العلي العظيم اللهم صل على محمد وعلى آل محمد كما صليت على إبراهيم وعلى آل إبراهيم إنك حميد مجيد सूरत आल इमरान जो इब्तदाई आयतूं आहिनि। सूरत आल इमरान में ईसा ने यहूदियुनि सां मुनाज़रे जो तज़किरो आहे, मुनाज़रो ऐं मुबाहिसो।
कुरान मजीद जा 5 इल्म आहिनि। कुरान शरीफ़ तज़कीर बे आला इल्लाह कंदो आहे, जंहिंसां अक़ीदो बि सम्झाईंदो आहे, नेमतूं यादि ॾियारींदो आहे। ॿियो तज़कीर बे अयामिल्लाह, तारीख़ी वाक़ियात, अल्लाह जा ॾींहं जेके गुज़रिया आहिनि, तारीख़ी वाक़ियात बि पेश कंदो आहे त हक़ खे कीअं फतह थी, बातिल कीअं बर्बाद थियो। टियों इल्मुल अहकामात, नमाज पढ़ो, रोज़ो रखो, व्याज हराम आहे, जुआ ग़लत आहे, इनखे चइबो आहे अहकाम, हुकुम। चौथों तज़कीर मौत व मा बादल मौत, मौत ऐं मौत खां पोइ छा थींदो, इंसान खे कहिड़ा हालात वाक़ियात पेश ईंदा, उहो बि क़ुरान शरीफ़ सम्झाईंदो। पंजों इल्मुल मुनाज़रा, त ॿियनि सां बहस मुबाहिसो कीअं कजे ऐं उन्हनि जा कहिड़ा हथ कंडा आहिनि जेके मोमिन जे मथां उहे इस्तेमालु कंदा आहिनि। मोमिन जे ईमान खे विञाइण जे लाइ पूरी दुनिया तुरियल आहे। कुफ्र जी पूरी दुनिया मोमिन जे ईमान खे विञाइण लाइ तुरियल आहे। उन्हनि जा 2 हथियार आहिनि। काफ़िरनि जा 2 वॾा ज़बरदस्त हथियार आहिनि फिक्री। हिकिड़ा त ज़ाहिरी हथियार आहिनि, एटम बम वग़ैरह आहे वो, पर फिक्री उन्हनि जा 2 हथियार। हिकिड़ो आहे शुबहात, ॿियो आहे शहवात। सॼी कुफ्र जी दुनिया जी कोशिश रही आहे त मोमिन जे अक़ीदे में शुबहात विझूं, जीअं हे ईमान में पुख्तो न रहे, मुतज़लज़िल रहे। इन जे करे हुननि अक़ीदे ते बि हमला कया, सुवालात कया, अहकामात ते भी शुबहात विधा, हुजूर जन जी ज़ात बाबरकात ते भी शुबहात सटिया, कलामुल्लाह जे मुतालिक भी शुबहा विधा, इतराज कया। जे मोमिन जी दिल जेका आहे उहा डुप डुपे में अची वञे, उहा यकीन कामिल सां पंहिंजे अक़ीदे ते न वेहे। ऐं पोइ उन्हनि शुबहात कीअं विधा, उन जो तरीक़ो हिन आयतन में अल्लाह ताला बयान कयो। त इन्हनि जूं दिलियूं डिंगियूं हूं, ख्वाहिशात नफ्स अॻ में बनायूं, उन खां पोइ असांजो कलाम ॾिठूं। पहिरियों ई ज़हन इहो बनायूं त इहा ॻाल्हि मञणी कोन्हे बल्कि विञाइणी आहे। पोइ जॾहिं माण्हू इहो मनफ़ी ज़हन खणी ईंदो त ज़ाहिर आहे उनखे उहा शइ नज़र ईंदी। उन्हनि जी दिलि डिंगी हुई, पोइ उहे कोशिश कंदा आहिनि मुतशाबे अहकामात खे वठण जी। मुतशाबे अल्लाह ताला फरमायो, असां ऐं सोना तुंहिंजे मथां क़ुरान शरीफ़ नाज़िल कयो आहे। वल्लज़ी अंज़ल अलैकल किताब, वो रब आहे जंहिं तुंहिंजे मथां क़ुरान शरीफ़ नाज़िल कयो आहे। मिनहु आयातुम मुहकमातुन, उन क़ुरान शरीफ़ में कुछ आयतूं त पकियूं ठकियूं आहिनि, जंहिंमें कोई एतराज़ जी गुंजाइश नथी थिए। मसलन अल्लाह ताला फरमा मुंहिंजी इबादत कयो,
ज़िना हराम आ, ज़िना करे त उनखे फटका हणो ऐं रजम कयो। अस्सारिकु वस्सारिकतु फ़क़्तउ अयदियहुमा, चोर मर्द हुजे चोर औरत हुजे उनजो हथ कटियो। इन में कोई शुबो कोन्हे, इहो त हुकुम आहे त हीअं कयो, ही शइ न कयो। इहो इल्मुल अहकाम हो, इन में शुबात जी गुंजाइश न हुई। रब जी ज़ात फरमा हिकिड़ियूं आयतूं त अहिड़ियूं मुहकम ऐं पकियूं हुयूं जेके उमुल किताब आहिनि, जेके किताब जो बुनियाद आहे। अल्लाह हिकु आहे, इन में तशकीक जी ज़रूरत कोन्हे। काफ़र खां पुछंदो त उहो बि चवंदो सब का मालिक एक है। हिंदुनि बि लिखी छॾियो आहे जान जे मथां, जेतोणीकि उहे 3 करोड़ ख़ुदा उनखे मञनि था। वो भी मथो इहो लिखी छॾियो सब का ख़ुदा एक है। एक हुजनि, हिकु हुजनि, ये शुबात खां पाला था। अल्लाह जी ज़ात फरमा कुछ आयतूं त असां जूं अहिड़ियूं आहिनि जेके पकियूं ठकियूं, जंहिंमें कोई शुबो कोई शक कोन थो पवे। व उखरु मुतशाबिहात, ॿियूं आयतूं उहे आहिनि जेके मुतशाबिह। मुतशाबिह जी माना जंहिंमें 2-3 ॻाल्हियूं हलाए सघजनि थियूं। मसलन क़ुरान शरीफ में आयो अल्लाह ताला इन जाइ ते फरमा ला तुदरिकुल अबसार व हुव युदरिकुल अबसार व हुवल लतीफुल खबीर। रब खे तव्हांजी अख ॾिसी नथी सघे, उहो तव्हांजे अखियुनि जो ख़ालिक आहे, उहो बारीक ऐं पूरी तरह सभिनी शयुनि खां ख़बरदार आहे। हाणे हिकिड़ी तरफ़ इहो चई त मूंखे कोई ॾिसी, वरी ॿी आयत आहे क़ुरान शरीफ जी वजूह यौमइज़िन नाज़िरतुन इला रब्बिहा नाज़िरा। क़यामत जे ॾींहुं कुझु चेहरा अहिड़ा हूंदा जेके पंहिंजे रब खे ॾिसण वारा हूंदा। निगाह में पंहिंजी निगाहनि सां अल्लाह जी ज़ियारत कंदा। हाणे चए थो त मूंखे कोई ॾिसी नथो सघे, वरी हेॾां थो अचे त कई चेहरा हूंदा जेके रब जी ज़ात खे चङी तरह ॾिसंदा ऐं मुशाहिदो कंदा। भई बाज़ा हाणे ॻाल्हि करण वारे खे शुबो विझी सघे पियो, साईं हेॾो चए थो त नथो ॾिसी सघे, हेॾो चए थो। रब जी ज़ात फरमायो जंहिंजी दिलि में डिंगी हूंदी उहे अहिड़ियूं ॻाल्हियूं खणी ईंदो। चवंदो क़ुरान जो टकराव। अमल्लज़ीन फी क़ुलूबिहिम ज़ैग़ुन, ज़ैग़ जी माना जंहिंमें लाड़ो आहे, पंहिंजे नफ़्स ॾे पंहिंजी नफ़्स जी ॻाल्हि अॻ में ठाहे रखींदसि, हाणे उन पासे लाड़ो आहे, उन नमूने सां क़ुरान शरीफ खे ॾिसे थो। अॻ में हिकिड़ी ॻाल्हि त हिन में आहे त हिन में मूंखे ग़लतियूं मिस्टेकूं कढणियूं आहिनि, त कहिड़ी मिस्टेक आहे उहो ॾिसंदो त उनखे ॾिसण तज़ाद आहे। हेॾो चए थो त मां के कोई नथो ॾिसी सघे, होॾां वरी ॿियूं आयतुनि में चवे थो पियो त क़यामत जे ॾींहुं मूंखे ॾिसंदा माण्हू। कुझु माण्हू ॾिसंदा, उन्हनि खे हिजाब न हूंदो। अल्लाह जी ज़ात फरमायो इन जी दिलि में डिंगाई हुई। फयत्तबिऊन मा तशाबह मिनहुम इब्तिगाअल फितनति व इब्तिगाअ तावीली। यो फितने जी कोशिश में हो त फितनो विझां, मोमिननि खे शुबे में विझां त ही अल्लाह जो कलाम कीअं। हिकिड़े तरफ़ हीअं थो चवे, ॿिए तरफ़ हूअं चवे थो। वमा यअलमु तावीलहु इल्लल्लाह,
हकीकत रब जी ज़ात खे मालूम हो वरासिखून फिल इल्म जेके इल्म जा माहिरा उहे त चवनि पिया यक़ूलून आमन्ना बिही कुल्लुम मिन इंदि रब्बिना जेके रासिखा इल्म में पका हा उहे चवनि पिया ॿई आयतूं रब जूं आहिनि हो ॻाल्हि बि रब जी आहे हे ॻाल्हि बि रब जी आहे असांजे सम्झ में न बि अचे तभी चवंदासीं त असां रब जो कलाम ॿुधो आहे असां हुकुम खे न बल्कि हुकुम कंदड़ खे ॾिसूं था उहो अज़ीम आहे असांजी सम्झ जेका आहे उहा नाक़िस आहे इल्म वारा हक़ीक़त खे खणी सम्झनि बि पिया त बि उन पंहिंजी सम्झ खे पोइते रखी त बि चवनि पिया जेतोणीकि हक़ीक़त सवली बाबा हिन दुनिया में नथा ॾिसी सघो क़यामत में उते हालतूं बदलबियूं माण्हू ॿियो थी वेंदो अहिड़ो त थोरी हूंदो हदीस में ईंदो आहे जंहिंजा अमल सुठा आहिनि उनखे यूसुफ जहिड़ो हुस्न मिलंदो आदम जहिड़ो कद मिलंदो दाऊद जहिड़ो आवाज़ मिलंदो हुजूर सरवरे काइनात वारी ज़बान अरबी ॻाल्हाईंदो जन्नत वेंदो जो अंदाज बदलजी वियो जॾहिं बदलियो त मामलो ॿियो थी वियो ॾिसो असां ऐनक खां सवाइ न परे नथा ॾिसूं परे जा अखर पढ़ी नथा हालत बदलाईसीं ऐनक पातीसीं त हाणे नंढड़ा नंढड़ा जरासीम मलेरिया जा रत में हूंदा आहिनि तव्हां रत ईअं कढी ॾिसो पाण तव्हांखे अखियुनि सां नज़र न ईंदा पर जेकॾहिं खुर्दबीनीअ में रखी ॾिसंदव त जरासीम उहे घुमनि था पिया माना त इंसान जेकॾहिं के हालतूं अहिड़ियूं ठाहे सघे थो जंहिंसां पहिरियों न पियो ॾिसी सघे पोइ ॾिसी सघे थो त अल्लाह जी ज़ात वधीक कादिर आहे जो हिते दुनिया में तव्हां न ॾिसी सघो पोइ उते तव्हांजी हालत बदलजी वञे रब खे ॾिसो पर शुबे करण वारे खे मौक़ो मिले हुनजे कल्ब में त काफ़िर माण्हू मुनाफ़िक टाइप जा माण्हू क़ुर हदीस ते इनकार करण वारा उहे हदीस क़ुर खे टकराव करे ॾेखारींदा सम्झ खां ॿार टकराईंदो शुबो विझंदो ऐं दिलि में डिंगाई अथसि त ॻाल्हि समझंदो बि कोन अल्लाह जी ज़ात में शुबा पियो विझंदो उनजी वादानियत में शुबा विझंदो अकली ख़्यालाती ॻाल्हियूं अहिड़ियूं खणी ईंदो तूं चवंदे बिल्कुलु हे सच थो चवे शैतान उनखे अमल सिंगारे ॾे थो हिकिड़ो चए पियो मौलाना 11,000 जी लाइन वञे थी पई आहे डायरेक्ट तूं वठी सघंदे ज़रूर ट्रांसफार्मर लॻाईंदे न बा वो अलाह साईं खे तूं कीअं थो हासिल करे सघे जेतिरे ताईं पीर साहब खे ट्रांसफार्मर न बणाए माना बुज़ुर्ग जे ज़रिए तोखे मिलंदो हालांकि बिजली पैदा थियल आहे अलाह साईं पैदा थियल आहे बिजली हलंदी आहे बंदि थींदी आहे उहा मखलूक आहे काॾे मखलूक जी हालत काॾे ख़ालिक जो मामिलो पर ज़हन में तशकीक विझे थो तौहीद जे मुतालिक़ जेका खुलियल साफ़ ॻाल्हि आहे उनमें बि शक विझे थो पोइ दिलि ख़राब अथसि मखलूक खे ख़ालिक ते क़यास करण त उल्टो क़यास हिकिड़े हमरा धनार बीठो हुजे ॿिए हमरा गुज़ारे तो पाणी नंढड़ो आहे जहाज़ सफ़ा नंढड़ो आहे हलियो वञा भली हलियो वञ वो वीचारो घुरियो त गोता खाधे वॾो पाणी ॿाहिरि निकिरी मसे आयो थरपी थरपी धनार खे चइबा का दुश्मनी आई जमा असांजो चई त पाणी सफ़ा नंढड़ो आहे
जैसे खुदा जो कसम मां अॻु में ॾिठो तव्हां 5-10 मिंट अॻु में बदका ईअं हेतिरो पेर बि न बुड़ियो ईअं हली अब काॾे बदक जो मामलो काॾे माण्हूअ जो मसइलो इन सादे खे काॾे मखलूक त काॾे ख़ालिक जी ॻाल्हि पर हे तशबीह उन सां पियो ॾे मखलूक सां ख़ालिक पियो सम्झाए हालांकि कुरान शरीफ फरमा फला तज़रिबू लिल्लाहिल अमसाल रब जे लाइ मिसल मिसाल न मारजो छो त मखलूक जहिड़ी थी सघंदी आहे बाबा अल्लाह जो नबी भी पैदा थियल तव्हां असां भी पैदाश में त ॻाल्हि साॻिया हो भी पैदा थियो तव्हां भी उनखे भी अबू अमा आहे तव्हांखे भी अबू अमा आहे जेतोणीकि हुन जो इज़त शान सॼी काइनात मखलूकात में मथे आहे पर कुछ ॻाल्हियूं अहिड़ियूं हिन जंहिंजे करे क़ुरान फरमायो इन्नमा अना बशरुम मिसलुकुम युहा इलैय मां तव्हां जहिड़ो आहियां जामे जे मूंखे अबू अमा तीअं तव्हांखे भी अबू अमा जीअं मां मानी खायां तीअं तव्हांखे भी मानीअ जी ज़रूरत आहे जीअं मां पाणीअ जी ज़रूरत महसूस थो कयां तव्हांखे भी ईअं पाणीअ जी ज़रूरत आहे हा अलबत्ता मुंहिंजो दर्जो ऐं शान इहो आहे जो युहा इलैहि मुझा रब ज़ुल जलाल उन अज़ीम रब जे तरफां कलाम ईंदो आहे यो मुंहिंजो आली दर्जो त मखलूक जे हालत में कुछ ॻाल्हियुनि में थी सघंदी आहे सोनो सोने जहिड़ो थींदो मोती मोतिन जहिड़ा थींदा पर रब जहिड़ी हस्ती ॿी कंहिंजी न आहे तंहिंजे करे रब जे लाइ मिसाल मारबो ई न लैस कमिस्लिही शैउन उनजे मिसल मिसाल का शइ न आहे पर हे शुभा विझंदो तशकीक कंदो छो त दिल में डिंगाई आहे हिकिड़ी ॻाल्हि पंहिंजी सोची अथसि पोइ एतिराज़ात ऐं शुबहात खे छॾींदो वेंदो साईं हे ईअं न आहे हिनखे ॾकाए साईं फलाणो वियो फलाणी जाइ तो सफ़ा बीमार ठीक थी आयो बाबा बीमार त कई डॉक्टरनि खां भी ठीक थींदा वो डॉक्टर के अॻियां भी हथ ॿधी बीहूं असां अरे डॉक्टर दवा ॾसी हुन सां हमरा ठीक थी वियो पीर साहब दुआ ॾसी हुन सां हमरा ठीक थी वियो इन जी माना इहो ख़ुदा थी वियो बाबा हिन जो दर्जो पंहिंजो आहे हे मखलूक जी हालत में आहे ॻाल्हि खे विचड़ा न खलकू का खलकिही फतशाबहल खलकु अलैहिम दिल डिंगी रखंदे त ॻाल्हि बदल भी पई तो जी वो शुभा पिया ईंदा पर जेकॾहिं दिल खे सही रखंदे त कुल्लु मिन इंदिल्लाह मां उहा ॻाल्हि समझदुसि जेका क़ुरान शरीफ़ ते आहे मां उते ईमान आंदो आहे इहो सही दिल वारो आहे तो मूंखे सम्झ में अचे न अचे ॻाल्हि हिन जी सची बस इहो आम माण्हूअ जो दर्जो आहे वरासिखून फिल इल्म जेके इल्म में मज़बूत आहिनि उहे ख्वाहिशात न अॻ में रब जी ॻाल्हि पोइ दलील हलाईंदा आहिनि पंहिंजी ख्वाहिश अॻ में न रखंदा त मां वारी दिल वारी ॻाल्हि साबित थिए न अॻ में अलाह जी ॻाल्हि पोइ उन जी ताईद में अकल भी मिलाए छॾियो त इहो आहे इंसाफ़ जी त क़ुरान शरीफ़ में फरमाए त काफ़िर तव्हां ते शुबहात विझंदो तव्हांजे दीन में तब्दीलियुनि जूं ॻाल्हियूं कंदो हिकिड़ो चए पियो साईं चोर जो भला आख़िर हथ छो कटिजे इहो इस्लाम जो हुकुम ज़ुल्म जो न आहे वीचारो सॼी उमिरि जेको आहे
अद में जेल में विझोसीं कयोसीं कयोसीं हिकिड़ो वकील हुजे उन अज़ीम रब जे हस्तीअ जो हुकुम आहे जेका असांजे अकलनि खां बालातर आहे सही जवाब त इहो पर हमरा मुतमिन न पियो थिए त मां हुनखे चयो बाबा ॻाल्हि ॿुध चोरीअ ते घणा माण्हू मरनि था रोज़ानो दुनिया में हीअं असां तसवुर कयूं त असांजे इलाइक़े में चोरीअ ते 2-3 मेहूं चोरियूं थी वयूं ते गाने न उगाइण जो जहिड़ो हले थो अलाए सवनि जे तइदाद में क़तल थी विया छा ते थिया माण्हू ख़तम थी विया चोरीअ ते तोखे इहा ॻाल्हि सम्झ में न आई हिकिड़े माण्हूअ जो छड़ो हिकिड़ो हथ टंगियो पियो हुजे हा ऐं इहे चोरियूं थियनि ई न हा ऐं क़तल ई न थियनि हा माण्हू मरनि ई न हा उहो भलो या हिकु हथ कटण ज़ुल्म आहे या इहे चोरियुनि में जेके सवे माण्हू बर्बाद थियनि था इहो ज़ुल्म आहे चइसि हाणे ॻाल्हि मूंखे सम्झ में अचे वाकई इहा वाह जो इस्लाम जी ॻाल्हि ॿुधाई अरे बाबा हे त मुंहिंजी अकल जी ॻाल्हि आहे इस्लाम अञा मथे आहे हिन में कई ॿिया बि फ़ाइदा त फरमाओ उहो शुबहा विझंदो तव्हांजे अक़ीदे में शुबहा तव्हांजे दीन में शुबहा विझंदो हिकिड़ो हथियार बातिल जो इहो आहे सलाह शुबहात व सलाह शहवात हिकिड़ो हथियार हुन जो शुबहो विझण त दीन में कमज़ोर थी पवनि माण्हू ॿियो हथियार उन बातिल जो इहो आहे उहो शहवात खे जारी कंदो आहे शहवात शहवात जी माना छा शहवत चइबो आहे घुर खे अल्लाह ताला 3 क़िस्मनि जी मख़लूक पैदा कई आहे हिकु फ़रिश्ता आहिनि हिकिड़ा जानवर आहिनि हिकिड़ा वरी जिन्नो इंस आहिनि आकाम खे मञण वारा ये 3 मख़लूक फरिश्ता उहे आहिनि जंहिंमें छड़ो अकल ई अकल आहे घुर कोन्हे मानी खाइण जी ज़रूरत फरिश्ते में अंदरि घुर कोन्हे शावत कोन्हे घरवारीअ जी ज़रूरत कोन्हे पीते जी ज़रूरत कोन्हे घर जे माल जी पैसे जी घुर शावत जी माना घुर इहे घुर उन में कोन्हे छड़ो अकल अल्लाह जो हुकुम समझदो आहे ऐं कंदो आहे बस जानवर वरी उहे जंहिंमें छड़ो शहवती शहवत घुरी घुर आहे अकल कोन्हे घुर थी न पंहिंजो परायो माल वञी खाई वेंदो अंदरि शींहं खे बुख पटियो त जेका साम्हूं शइ आई हुनखे फाड़े विझंदो हुनखे इहो अकल कोन्हे त मां हे कंहिंखे फाड़ियां थो कंहिंखे नुक़सान इहा ख़बर न बसि मूंखे खाइणो ऐं मुलाक़ात जी घुर थी त जेका जानवर अॻो आयो बसि हुन सां मुलाक़ात थी वई इहो ख़बर न आहे त हीउ छा आहे मुंहिंजो इहो पतो ई न त जानवर उहो आहे जंहिंमें अकल कोन्हे शहवत आहे घुर आहे ऐं फरिश्ता उहे आहिनि जिन खे अकल आहे पर घुर कोन्हे इंसान ऐं जिन्ननि में अल्लाह ताला 2 शयूं रखियूं हिननि में घुर बि रखियई अकल बि रखी हाणे जंहिं माण्हूअ जो अकल पंहिंजे घुर खां मथे आहे अकल जंहिंजो घुर खां मथे आहे अॻ में अकल सां सोचे थो त हे घुर मुंहिंजी सही आहे या ग़लति आहे पूरी कयां या रुकजी पवां हे अम्मा है या मुंहिंजी घरवारी आहे इहो सोचे थो हिन जो अकल हाल में त फरमाऊं इहो इंसान फरिश्तनि खां बि मथे चढ़ी थो वञे पोइ हिन जे दर्जे ते फरिश्ता बि नथा पहुची सघनि छो त उहे अल्लाह जी फर्मा बरदारी कनि था घुर कोन्हे
इन पांजी घुर छड़े करे रब जी फर्मा बरदारी कई अकल के मथे रखई समझ के अग में रखई यो धरती ते तमाम इंसान छा फरिश्तन खां भी इन जो दर्जो अल्लाह वट मथे सुभान अल्लाह ये आला इल्लियीन जो मालिक इन जे करे ही जन्नत जो वारिस पर जे मानू अकल के पोते रखी छड़ो घुर के अगो रखियो तमाजी घुर पूरी थे जायज सां पूरी थे नाजायज सां थे हलाल जो माल मिले हराम जो मिले बस मुखे घुर पैदा थिया मां बुराई के खणा या भलाई के खणा इहो इन के फिक्री कोने इन जो अकल पोते अग में घुर त इहो जानवरन खां भी बदतर उलाइक कल अनआम बल हुम अज़ल्लु सबीला रब जी ज़ात फरमायो यो ढोरा बल्कि ढोरन खां भी परिया ढोर भी काथे रसे सां त बदजण में अचे इन के काथों बदजे ये तो जानवर जानवरन को बदतर उलाइक हुम शर्रुल बरिया खैरुल बरिया भी ये न तो शर्रुल बरिया भी ये जेकने अकल समझ के अल्लाह जी गाल के मुकदम रखे त खैरुल बरिया जेकने घुर के अग में रखे रब जी गाल पोते सटे छडे त चो शर्रुल बरिया सजी कायनात में काफर बे हथियार इन शहवत जो हलाइंदो आ इंसान जे अंदर जरूरतूं घुर्जूं रखियल कोई ॾिसंदो आ त हिन खे सुठे आवाज़ जो प्यार आहे इन सुठे आवाज़ जे ज़रिए हिन खे भुलाए छॾिया वो कोशिश कंदो आहे गाननि जी जंहिंमें बुराईअ जा पार्ट्स हुजनि अहिड़ा गाना साम्हूं आणींदो जो हिन जी बुराई जो नमूद थिए बुराई उभरे ये चंदो मां इश्क तो क्या ये इश्क कोने इन इश्क के दर मर्दुम बुवत इन बुखारे खुर्दने गंदुम बुवत हजरत मुसनवी रहमतुल्लाह अलैह फरमायो यो इश्क कोने जेको तुम मानू सां तो करे बुखारे खुर्दने गंदुम बुवत यो गंदम खादी थी या कणक खादी थी बुराई जा ख्यालात मथे चढ़िया थी उन बुराई जी तू पूराई करण जे लाइ उभरी आयो आ या भलाई कोने तुझी इश्क बा मुर्दा न बाशद पायदार इश्क राबा हयुबा कयूमदार जे तो जेको मरण वारी शया उन सां मोहब्बत केड़ी बेबका को दिल न देना गर्च मिसले हूर हो दिल उसी दिल भर को देना जिसको दिल मंजूर हो ए दिल ठाण वारो भी रबा ही बेबका शैन सां दिल लगाइण सही कोने दिल ऐं मोहब्बत जी गाल आहे त पंहिंजे रब ऐं खालिक ऐं मालिक खे सुञाणे वठ त सॼो हुस्न उन्हीअ जो त फरमाऊं वो काफर माण्हू उन्हनि जी कोशिश आहे त हिते गाना बजाना आम थिए बुराईअ जो सिस्टम वधे ऐं ॿियो काफर जो हथियार आहे नौजवान खे भुलाइण जे लाइ उघाड़ा फिल्म ॾेखारण नंगियूं तस्वीरूं आणनि नंगाईअ खे उघाड़प खे कुरान शरीफ़ शैतान जी ॻाल्हि कुरान शरीफ़ जे अंदर वाज़े कई आहे त शैतान जो असली कमु छा हो शैतान जो असली कम यो आदम अलैहिस्सलाम के भुलाए
जो बुनियादी कम इहो ॾिसो क़ुरान शरीफ़ में आदम अलैहिस्सलाम या शइ खाए त हिन जा कपिड़ा नंढो थी पवे शैतान धरतीअ ते शैतान माण्हू बि इहो चाहिनि था त धरतीअ ते नंगा पनी वधी अचे उगाड़ा तस्वीरूं उगाड़ा फिल्म उहा अख़बार एतिरे ते न हलंदी जेतिरे ते उगाड़ो पोइ हुन में कंहिं माइअ जो न ॾे ये शैतानी अमल आहे काफ़िर असांजी सकाफ़त ते हमिलो कनि था या शुबहात जे ज़रिए या शहवात जे ज़रिए ऐं शहवत एॾी कमज़ोरी आहे इंसान जी हिन में सॼो दीन इस्लाम सभु बर्बाद तव्हांखे ख़बर आहे अब्दुल्ला अंदलुसी वॾो बुज़ुर्ग माण्हू हो जंहिंजा 40,000 ख़लीफ़ा काबतुल्लाह जे अंदर मौजूद हुआ 40,000 ख़लीफ़ा बुज़ुर्ग जुनैद ऐं शिबली जहिड़ा माण्हू हुन जा मुरीद हुआ पर शहवत अहिड़ी बुराई आहे जो वॾनि वॾनि बुज़ुर्गनि खे बि इन कप में ॻोड़े छॾियईं जो गिलबिस या शुद्ध पीला पलतन न अल्लाह वारे जो जॾहिं गारो घणो थींदो आहे कप घणी थींदी आहे तिरकण वधंदी आहे त हाथी बि तिरकी पवंदा आहिनि वो अब्दुल्ला अंदलुसी वॾो अल्लाह वारो आहे क़ुरान जो हाफ़िज़ आहे लखा हदीसूं यादि अथसि तबलीग ते वेंदे वेंदे बुज़ुर्ग सभु कढनि खूह ते वधू करण जो आयो तो ते छोकिरियूं ईसाइन जे पाणी पियो हिन जी कंहिं छोकिरीअ ते निगाह पइजी वई ईमान चर्च इन जे करे फरमान नज़र सहम मिन सिहाम इब्लीस फरमान नज़र तीर है शैतान के तीरन मचाए टोकन कुसना होती इतो इब्तिदा थी हदीस में तो कुराड़े के कुवत न हुंदी आ को भी है बुराई जी निगाह हो जंदो ताकत न होती है और वो भी अल्लाह जो वॾे में वॾो ग़ज़ब उन पोड़े माण्हूअ जे मथां आहे जेको बुराई जी निगाह सां औरतन ते ॾिसे थो पियो रब फरमान ताकत बि घटिजी वई अथसि पोइ बि बुराईअ ते एॾो मुसिरा इन्हीअ पोड़े ते रब जी वॾे में वॾी कावड़ा कुवत बि न आहे को बि माना आदि मुझे अब्दुल्ला अंदलुसी जी निगाह पई पर हिन दौर जे पीरन वांगुरु न हो जो हुजे तमामु टाप जो लोफर ॿाहिरि शक्ल ठाहे वेठो आहे ऐं बसा इब्लीस आदम रूए हस्त मौलाना मसनी फरमाओ हिकड़ा इब्लीस न अंदर जा पर ॿाहिरि इंसान न बुज़ुर्गनि जी शक्ल ठाहे रखी अथनि ऐं अंदर जो इब्लीस ॿार सूरत साईं हेड पटका हेॾियूं ॾाढियूं ॾिसंदा त चवंदा वॾो बुज़ुर्ग आहे वॾो वलीउल्लाह कादियानी जॾहिं आयो नासिर भुट्टे साहब जे दौर में क़ौमी असेंबलीअ में अंदर त समूरे क़ौमी असेंबलीअ जा मेंबर ॾिसी करे उनजी शक्ल शबात एॾो चुबो एॾी सोढ़ी दाढ़ी अहिड़ी शक्ल ठाहे आयो तस्बीह हथ में जो समूरे ही उहे क़ौमी असेंबलीअ जा मेंबर चवनि पिया साईं हे त अलाह वारो आहे मुफ्ती साहब हे त ज़ुल्म था कयो हेड़नि खे तव्हां चओ था त हे कादियानी काफ़िर आहे मुफ्ती साहब चयो हे सादा माण्हू आहिनि हिन जी शक्ल ॾिसी भुली न पवनि
यकदम उन खां पुछे बाबा जेको तव्हांजे नबी गुलाम अहमद खे नबी करे नथो मञे वो मुसलमान आहे या काफ़िर आहे? जेको काफ़िर आहे, जेको नबी खे न मञे वो काफ़िर आहे। त मोदी साहब सभिनी क़ौमी असेंबली मेंबरनि खे चयो तव्हां हिन जे नबीअ खे मञीदा? चइजे न। चइबो हे त तव्हांखे काफ़िर थो चवे। चइबो इहो काफ़िर आहे। अटकल सां उलमा माण्हुनि खे सम्झायो जो न त हमरा भुला पिया वञनि। चवनि पिया साईं अहिड़ी सूरत, अहिड़ियूं ॾाढियूं, अहिड़ो पटको, अहिड़ो जुगो। अॼुकल्ह जा त पीर ईअं बनिया वेठा आहिनि, क़ुरान जी ख़बर कोन्हे, टके जे लफ़्ज़ जी ऐं अरबीअ जो बि पतो कोन्हे। बुज़ुर्ग छो त तावीज़ लिखे थो। अॼु बुज़ुर्गी सॼी इन्हीअ ते मबनी। जेको तावीज़ लिखे इहो वॾे में वॾो बुज़ुर्ग आहे। बस त कुझु माण्हू त उहे शक्लूं ठाहियूं वेठा आहिनि हिन दौर में, ऐं सदा बि बुज़ुर्ग था। उहो दौर भलाईअ जो। अब्दुल्ला सॾ करे पंहिंजे मुरीदनि खे चयो बाबा जो कुझु रब मूंखे ॾिनो हो मुंहिंजी दिलि कारी थी वई आहे, बसि तव्हां हॾा वञो, मां इहा छोकिरी वठंदुसि। तव्हां हॾा वञो। साईं हे छा थी वियो? मुरीद सभु हैरान। साईं हे छा था कयो? फरमायो बाबा कुझु न आहे मुंहिंजे सीने में, तव्हां तवजो कयो त कुझु बि न रहियो आहे। तव्हां वारो दीन मूंखे ग़लति थो नज़र अचे। वञी पंहिंजो तरीक़ो जुदा वसायो। मां न तव्हांजो मुर्शिद, न तव्हांजो मुरीद, न तव्हांजो अॻवान। छॾियो मुंहिंजी वात। ॾाढीअ सां हासे सां सिधो वियो हुनजे घर में, हुनजे पीउ खे चई इहा छोकिरी मूंखे ॾियो। जेसिताईं ईसाई थी त पोइ ॾियो। मां ईसाईयत क़बूल कई। ईअं न मञींदासीं, सूअर थी खा। चई खणी अचो। चई ईअं न मञींदासीं, शराब असां वटि जाइज़ आहे, हलाल आहे, को बि पी। शराबी बि शादी थी। साल कुफर में चवंदा ईअं न, 10 साल सूअर सां चालींदे। सूअर उन्हनि बाबा असां वटि जीअं मेहूं चारबियूं न, हिंदुस्तान में बर्तानिया में ईअं सूअरनि जा वाड़ा, हिंदुस्तान में बि ईअं धणनि जा धण सूअर घरनि में पालिया वेठा। पालिया छा? जज़ा सूअर चालींदे, जहाज़ चालींदे सूअर बि। जॾहिं ईसाई थियम त जिद छुटी, बेचारो सूअर चाले। فخلف من بعدهم خلف أضاعوا الصلاة واتبعوا الشهوات فسوف يلقون غيا واتبعوا الشهوات। सॼो ॾींहुं शहवात ख्वाहिशात नफ़्स जी पैरवी। बसि सॼी दुनिया उन जे लाइ घटि आहे। चइनि ॾींहंनि जी लज़त जे करे सॼी ज़िंदगी बर्बाद। झट जी लज़त। जुनैद बगदादी रहमतुल्लाह अलैह फरमायो मूंखे ख़्यालु आयो त मुर्शिद खे ॾिसी त जां कहिड़े हाल में। साल खां पोइ जो अचां त उहो हासो जंहिंजे झले करे हदीस क़ुरान ॿुधाईंदो हो, उन हासे सां सूअर पियो चारे। चयो रब तुंहिंजी ॾाढाई वॾी आहे। चयो त तूं ई मालिक आहे। कुलिल्लाहुम्मा मालिकल मुल्क तुतिल मुल्क मन तशा व तंज़िउल मुल्क मिम्मन तशा व तुइज़्ज़ु मन तशा व तुज़िल्लु मन तशा बियदिकल खैर। माण्हूअ खे पंहिंजे ईमान ते बि फ़ख्र करणु खपे, वॾाई न करे।
जंदा अब्दुल्ला जे दिल में वडाई आई सी त असां सबक वडा बेहतरीन दीन असां जे मिलियो यो ॾिसे त ॾियण वारो रब्बा उन बिहारियो आहे त पीछायूं जो नाले छॾे थोरो महिल त तोखां ईंदो फलम्मा साहू अज़ाक़ अल्लाह तू थोरो लड़ंदे त रब तो फरमाए असां बि धिको ॾेई छॾींदा आहियूं पंहिंजी मदद कसे बस हल बाबा हल अबरा हलियो जे मां ॾिसण आयुसि त अबरा सूअर चारी तो पीछो आहे इन्ना लिल्लाह पढ़ंदो रब खां माफ़ी वठंदो अस्तगफिरुल्लाह जी तस्बीह पढ़ंदो साम्हूं आयुसि हज़रत तव्हांजी हे छा हालत आहे हे गदन जानवरनि सां हज़रत हे हासु जेते क़ुरान पढ़ंदा आहियो क़ुरान जा अमा हाफ़िज़ हुयो क़ुरान शरीफ़ याद आहे या मिसरी जे जुनैद सॼो क़ुरान मिसरी वियो आहे हिकिड़ी आयत याद आहे जे कहिड़ी जे वमन युमिनिल्लाहु फमा लहू मिन मुकरिम जेके अल्लाह ज़लील करे उनके कोई इज्जत ॾियण वारो कोन्हे इहा आयत ज़हन ते खुटकंदी आहे ॿियो सॼो क़ुरान मिसरी वियो सही लखा हदीसूं याद आहिनि हाणे का हदीस याद आहे जे हिकिड़ी हदीस याद आहे वमन युज़लिलिल्लाहु फमा लहू मिन हाद जेके अल्लाह गुमराह करे उनखे रस्तो ॾेखारण वारो ॿियो कोई न आहे मुंहिंजे अखियुनि मां लुड़क वही पिया रब जो शान ॾिसी करे तरफ़ एॾो बुज़ुर्ग सॼो क़ुरान विसरी वियो हदीसूं तिलतूं मिटजी वयूं हेॾे धिको ॾेई छॾियो हिनखे पोइ शाबात शहवत नफ्स शेख सुना भी ये बर्बाद थी वियो ओ मुंहिंजा सुना क़ुरान शरीफ़ फरमायो नहन नफ्स अनिल हवा अम्मा मन ख़ाफ़ मक़ाम रब्बिही जे दिल में रब जो खौफ धारियो नहन नफ्स अनिल हवा पंहिंजे नफ्स जे ख्वाहिशनि ऐं हवा खे रोके रखे नफ्स जे ख्वाहिश खे रोके ये जे यूसुफ नबी रोके ॾेखारियो जवानिया कुदरता कमाला मुसाफिरिया कमरा फतेन वगलकतिल अबवाब एक दरवाजा न सब दरवाजा अबवाब जमो बाब जो माई नंगी थी करे साहिब हुस्न जमाल चवे थी पई हाई तलक यूसुफ एडी तनिगाह विच इजे तो मआज़ल्लाह इन्नहु रब्बी अहसन मस्वाय इन्नहु ला युफ्लिहु ज़ालिमून मां अल्लाह का पनाह तो वठां मां बुराई झट जी कयां त रब मूंखे ज़ालिमनि जे लिस्ट में दाख़िल करे छॾे हमेशा बर्बाद थी वेंदुसि रब खां पनाह थो वठे अहिड़ी हालत थिए त माण्हू अलाह खां दुआ वठे मदद वठे रब तूं मदद फरमा साईं बुराईअ खां बचा मुंहिंजी मदद फरमा ओ रब हिन उम्मत सां वाइदो फरमायो अस्तजिब लकुम बाना तूं मूंखां घुरंदे त मां तुंहिंजी ज़रूर ॿुधंदुसि हिन उम्मत सां वाइदो नबियनि वारो वाइदो इहो अॻ में नबियनि सां वाइदो त तव्हां जॾहिं घुरंदो मां तव्हांखे ॿुधंदुसि त हलो कमु कयो
यो ही वायदो इन उम्मत सामी कई त तवामी जने मुखे दिल जी रोई करे उनके सदे ते करे फरमान जे उन रोकियो न नफ्स अनिल हवा फइन्नल जन्नत हियल मावा। कुरान शरीफ में फरमाए था जे यो तस्वर आयो तमा रब जे अॻियां हिकिड़े ॾींहुं बीहंदुसि वल्लाहु यअलम बिमा तस्नऊन रब हाणे भी ॼाणे थो जो कुछ मां कयां थो वियो इहो तस्वर त मूंखे रब ॾिसे थो मां हुनजे नज़रनि खां ग़ाइब न आहियां बंद कमरे में भी मूंखे ॾिसे थो जॾहिं इहो तस्वर मानी खे रहंदो रब जो ख़ौफ़ ईंदो त रब जी ज़ात फरमाए फइन्नल जन्नत हियल मावा वो इन्हीअ जे लाइ उहा जन्नत तमामु ख़ूबिन वारी जंहिंमें सभु भलायूं पयल आहिनि उहा जन्नत इन्हीअ जे लाइ तमामु लिखी आहे जेको पंहिंजे नफ़्स जे ख़्वाहिशात खे झट जे लाइ रोके रखे उफ़त नार बिल शहवात हदीस शरीफ में ईंदो आहे अल्लाह ताला जन्नत ऐं जहन्नम ठाही वो जिब्रील अलैहिस्सलाम खे चई घुमी आ वो ॾिसी आयो जन्नत भी ॾिसी आयो जहन्नम भी ॾिसी आयो मोटी आयो रब से फरमा दी खबर चए साईं सब माण्हू जन्नत वेंदई जहन्नम कोई न वेंदई एड़ी जन्नत के केर छॾींदो रब साईं वरी फरमा त हाणे ॾिसी आ भला वरी जो वञे त ॾिसे जहन्नम ॾे लज़तूं लॻल आहिनि ज़िना जी लज़त चोरीअ जी लज़त पराए माल खाइण जी लज़त मुफ़्त में माल मिली वञे ये लज़तूं सारियूं जहन्नम खे लॻनि मज़ेदार शइ उफ़तिल जन्नत बिल मकारिह उफ़तिन नार बिल शहवात शहवात ऐं लज़तूं जहन्नम जे दोधारी फैलाए छॾे ऐं जन्नत जे तरफ़ जेको रस्तो पियो वञे उहो ॾाढो ॾुखियो पेचरे वारो ईअं जीअं जबल जो पंधु हुजे मोटी आयो वॾी मुश्किल सां जन्नत में पहुतो चए साईं हाणे त कुल वेंदई जहन्नम रब से फरमायो बस इहो इम्तिहान रखियो तमाम जेको शहवतन जे दर ते थियो त जहन्नम उन्हीअ जो अल्लाह जेको पाण खे रोके रोके इन्हीअ घाटनि मां पियो हलाईंदो आयो नमाज़ वारी घाटी सवेरे उथण वारी रोज़े वारी रब जी फरमा बरदारी वारी जट जी लज़त न खे बेपरवाह थी उन पासे तके ई न पियो वेझो ई न पियो वञे त मथां मां भुली न पवां भुलंदो आहे न माण्हू वेझो वियो त भुलंदो अबरार रस्तो बदलाए न नफ्स अनिल हवा इन पंहिंजे नफ्स खे रोके रखियो इन पेचरे ते हली पियो तरफ से फरमाओ इन जे लाइ मां इहा अज़ीम इनाम रखियो आहे जंहिंमें सभु भला ॾींदोमांसि ऐं सुकून कलमी बि मिलंदुसि इस्लाम अंदर जे मलकात खे सुकून बख़्शे थो तव्हां घरवारीअ खे ॾिसो वेठा तव्हांखे दिल में तरदुद डुबो अटका ज़हनी परेशानी पैदा न थींदी पर पराई माई ने घूरे तकियो त हू बि चवंदी त हे छो थो ॾिसे तुंहिंजी दिलि में बि चवंदो भेण मथां एॾो घणो ॾिसां त चवे न हू मां करे छाजे लाइ ॾिसे थो इहो डुबो पैदा न इहो तरदुद आहे इहो अदम इत्मीनान तरफ से फरमाओ होने तरद्दुद है मलकात जो अंदर टकराव इस्लाम सलाम जो नालो उदखुलू फिस्सिल्मी काफ़ा वला
तत्तबिऊ खुतवातिश शैतान। आसे अजीब लफ्ज़ फरमान को तो खुलू फिस सिल्म, सिल्म माना ठाव सा, ठाव क्यों पांजे नफ्स सां भी ठाव क्यों, ठाव की त तव्हांजे नफ्स में अंदर टकराव न थिए, तूं पंहिंजो माल खाए खपाए अबा मैं तो जी पांजी घरम काहे करे पीड़ीअ ते आनी तुझे दिल में टके जो फिक्र न हो, मज़े सां विकिणी घर ते पैसा खाई मां। पर जेकॾहिं चोरीअ जी में हूंदी त ख़्यालु कंदो ई तूं जॾहिं हिते उन वारो माण्हू उन इलाइक़े जो त कोन्हे। अंदर टकराव हले थो न, इहो ठाव न आहे, इहो टकराव। त उदखुलू फी सिल्मि काफ़ा, सिल्म सलाम इस्लाम माना ठाव नालो ठाव। भला ऐसा ठाव कर त दिल में भी ठाव हूंदी, इन सां ठाव कई, इन नेकीअ जे रस्ते सां ठाव कई त यकीनन अंदर भी सुकून हूंदी, ॿाहिरि भी सुकून हूंदी, नालो भी धरतीअ ते वधंदी, कबर क़यामत भी रोशन थींदई। भलाई जे रस्ते में तमानियत आ, सुकून आ, बुराई में परेशानी है, डुबडुबो आ। जेतोणे के ॿाहिरों तोखे होॾे मज़ो थो अचे ऐं हेॾे ॾुखियाई थी लॻे, पर घिर त सही, अंदर घिर त ख़बर पए। हदीस में ईंदो आहे दज्जाल ईंदो, दज्जाल आख़िरी ज़माने में दज्जाल, काणो दज्जाल। हुनजी हिकिड़ी अखि ख़राब थियल आहे, ऐं ताफ़िया। हदीस में ईंदो आहे सभिनी नबियनि दज्जाल खां डिॼारियो, मां बि हुन में तव्हांखे डिॼारियां थो, पर उहो सभिनी खां वधीक हुनजी सुञाण मां ॾिनी। हुनजी अखि कहाणी आहे, इहो कंहिं न ॿुधायो, मां थो ॿुधायां। ऐं उहो पाण खे ख़ुदा चवंदो, जेको हुनखे मञींदो हुनखे जन्नत में विझंदो, जेको हुनखे न मञींदो हुनखे जहन्नम में विझंदो। पर हुज़ूर फरमा ॿाहिरों उहे जन्नत जहन्नम मज़ेदार नज़र ॾियूं तव्हांखे, जेका जहन्नम थवे न उहा मोमिन जे लाइ जन्नत बणिजी वेंदी। तव्हां वञो त सही अंदर। अंदर आदर इस्लाम इब्राहिम चवंदा आहिनि त असहाबुल उख़्दूद जो वाक़ियो बि क़ुरान शरीफ़ में आहे। बादशाह हो माण्हुनि खे बाहि में पियो विझे, जेको ख़ुदा जी इबादत करे पियो हुनखे बाहि, जेको बुत खे सजदो करे उहो बचे, बाहि में पियो विझंदो। माई बि हिकिड़ी जेका अलाह खे मञण वारी, हुनखे चयो त मुंहिंजो सजदो कंदी च न, जे न कंदी त जेको ॿार कच्छ ते थी इहो लाहे खणी बाहि में विझंदासीं। ईअं न कयो, मुंहिंजो बचड़े खे विझो न, चए न मूंखे सजदो हुजे, सजदो न कर। चए पोइ इहो ॿार कसियोसि, कसियोसि कसियोसि, ज़ोरी खणी हुनखे बाहि में उछलाए त मां जे अखियुनि मां ॻोढ़ा वही पिया। अंदरां ॿार बाहि जे अंदरां ॻाल्हायो, अंदरां अमा तू भी ये बाग में गिरिया या पारम द पाती अंदर इब्राहिम वांगुरु बाग लगी पिया। सुभान अल्लाह। ये जेके पारम तव्हांखे नमाज़ पढ़ण ॾुखी थी लॻे, नेकीअ जो रस्तो ॾुखियो थो लॻे, ॿ रुपया अचनि था कीअं छॾे ॾियां, इहो रिश्वत छॾणु ॾुखियो थो लॻे, पर इहा छॾे त ॾिस त अंदर बाग आहे, अंदर बाग आहे। जन्नत जो रस्तो जेको रखियई, थोरो ॿाहिरि ॾुखियाई रखियई, हुनजी शक्ल ॾुखियाईंदी आहे, पर अंदर हुनजे बि राहत ऐं बाग पिया आहिनि। पोइ जन संदरा ददा आहिनि साहे, तन खे डुंगर डोर छाहे। भला बात थो चवे, जेल छिके बंदि पोछाए, झट जो रोज़ो आहे, ॼाण अची ॾाढी थी मौत जी, ख़बर ई न पवंदी मिटीअ में हले वेंदे, पतो ई न लॻंदो त जवानी कीअं पूरी थी वई। थोरो सब्र कर, वनह नफ्स अनिल हवा,
ख्वाहिशन के जल रब जे हवाले कर त रब तू जी चौदे ई ख्वाहिश मां इस्तेमाल कंदुस तुझे हुक्म खां बाहर ख्वाहिश न वठी वेंदुस ना नफ्स अनिल हवा फइन्नल जन्नत हियल मावा रब जो वायदो सचो पकवा ला युखलिफुल मियाद रब वायदे की खिलाफी न कंदो छो त असां जेको कम कंदा आहियूं उन में रुकावटूं आहिनि छो त असां पंहिंजा मालिक पाण न आहियूं न अब तूं इरादो कि मां अॼु जुमो हेॾे पण वञा पर कोई तो का अहिड़ी तकलीफ़ का अहिड़ी हालत पैदा थी वई या का दावत थी वई अदा वॼाए थी मां जुमो इरादो तो हुयो पर कोन्हे हलियो हालात केर ठाहे वो असांजे हथ में कोन्हे वमा तशाऊन इल्ला अन यशा अल्लाह रब जी नाम फरमाओ तव्हां जो चाहियो था पिया मगर को थींदो जेको रब चाहींदो तंहिंजे करे तव्हां माशाअल्लाह चओ इंशाअल्लाह चओ इंशाअल्लाह असां वेंदासीं नमाज़ असांजो वाइदो न बि पूरो थी सघे थो छो त असां मालिक न आहियूं न पाण वाइदो कम त मां सुभाणे थो ॾेई त सुभाणे राति में मरी वञा त मां पंहिंजे नफ़्स जो मालिक न वाइदो पूरो न थी सघंदो पर रब वटि इहे ॻाल्हियूं न उहो पंहिंजी ज़ात में हई आहे लाजमूत आहे जंहिंते मौत कॾहिं नथो अचे जंहिंजे इरादे जी रुकावट कोई नथो बणिजी सघे जंहिंसां टकराव कोई नथो खाई सघे उहो पंहिंजी ॻाल्हि खे पूरो करे ॾेखारण वारो फिरौन जेको कुझु चाहे पियो पर रब पंहिंजी ॻाल्हि पूरी करे ॾेखारी यूसुफ जा भाइर यूसुफ सां जो कुझु चाहिनि पिया पर रब पंहिंजी ॻाल्हि पूरी करे ॾेखारी रब जी ॻाल्हि मके जा मुशरिक हुजूर सां जो कुझु चाहिनि पिया छा न कयूं पर रब पंहिंजी ॻाल्हि पूरी करे ॾेखारी उनजे इरादे उनजे फिक्र में कोई रुकावट नथो विझी सघे जेका शइ चाहे थो ईअं उहा पूरी करे ॾेखारी इन करे रब जे वाइदे ते एतबार कयो फरमाऊं तव्हां नफ़्स जी ख्वाहिशात खे झलियो त मुंहिंजो वाइदो आहे नफ़्स अनिल हवा फइन्नल जन्नत हियल मावा वो जन्नत जेका आहे तव्हांजे लाइ जाइ ठिकाणो मां बनायो आहे या अजीम शइ तव्हांजे लाइ उन में सभु ख़ैर जन्नत नालो अहिड़ी शइ जो आहे जंहिंमें सभु भलायूं बसि उन में का तकलीफ़ जी ॻाल्हि बाक़ी बुराई तकलीफ़ जो नालो या वक्त विञाईंदी बुराई या झट जी लज़त हमेशह जो दाह तो ते मुंह ते लॻंदो झट जी लज़त हमेशह जो दाह ऐं जहन्नम जो बल बनाए छॾींदई दुनिया जी इज़त उहा बि खाक में मिलंदई ऐं दिलि जो सुकून बि बर्बाद कंदई ये सभु शयूं बुराईअ में रखियूं नेकीअ में इत्मीनान ही खबीस ब फितना आणनि था एक शुबहात जो फितना अॼुकल्ह कुझु फितना पैदा थिया अहिड़ा जैसे हदीस में टकराव के कुरान में टकराव ठाही वेठा ये हदीस में टकराव रब जी रात हिन जाइ ते फरमायो जंहिंजे दिल में ईमान आहे उहे चवनि था वरासिखून फिल इल्म यक़ूलून आमन्ना बिही जेके इल्म में रासिख आहिनि उहे चवनि था त असां इन ते ईमान आंदोसीं रब असांजी सम्झ नाक़िस आहे तुंहिंजी ॻाल्हि मथे आहे असां तुंहिंजी ॻाल्हि पंहिंजे अकल खां बि मथे रखी आहे रासिख भी ये चवंदो गैर रासिख भी मोमिन ये चवंदो त मां जो गाल हला रासिख खणी समझी करे चवंदो वो खणी समझण खां सवा चवंदो पर उन जो भी ईमान हला
गाल पाई कुल्लु मिन इंदि रब्बिना भई चवंदा त सभु ॻाल्हि रब जे तरफ़ां आहे वमा यज़क्करु इल्ला उलुल अलबाब पर रब से फरमाए तो ये हकीकत उहे जेके अकल वारा अकल के कुरान में लुब चई लुब माना गोरो खुलासो गोरो जेको छिलकन के नथो ॾिसे अंदर गोरे के ॾिसे तो रब तो फरमाए वो मुंहिंजी ॻाल्हि समझो जेको गोरे के ॾिसे अंदर जेको ज़ाहिर के ॾिसे थो इहो कोन समझो ज़ाहिर वारो कोन समझो अब खंजर ॾिसो नेक ते भी नेक माण्हूअ जे मथां भी बीमारियूं तकलीफ़ूं मुसीबतूं परेशानियूं अचनि थियूं ऐं बदकार लोफर ते भी तकलीफ़ूं परेशानियूं अचनि थियूं ॿाहिरियों माण्हू न समझो चवंदो त बाबा होॾे बि अचंदो हेॾे बि छाजी नेकी छाजी बुराई आम माण्हू नथो सम्झी सघे ईअं ई नेक माण्हूअ खे बि अलाह गाॾियूं मोटरूं खाधा पीता सभु कुझु जायूं उनखे बि ॾे थो लोफर खे बि जायूं मोटर खाधा पीता सभु कुझु उनखे बि मिले थो पियो ऐं चवंदो त नेकी बुराई कुझु बि न आहे पर चए थो तोखे लुभ कोन्हे तूं अंदर खे नथो ॾिसे तूं ॿाहिरि खे थो ॾिसे अंदर छिलको लाहे तोखे ॾेखारियो न त पोइ ख़बर पवंदी तोखे खंजर ॿाहिरि हिकिड़ो डॉक्टर जे हथ में आहे हिकिड़ो खंजर दुश्मन जे हथ में आहे डॉक्टर भी पेट फाड़े तो पियो दुश्मन भी पेट फाड़े तो पर जेको हकीकत के ॾिसे थो वो समझे थो जेको डॉक्टर पेट फाड़े थो वो भलाई जे लाइ फाड़े थो त हिनखे सेहतमंद बनाया छो त डॉक्टर दोस्त आहे न मरीज़ जो ऐं जेको दुश्मन फाड़े थो पियो हुनखे बर्बाद करण ऐं मारण जे लाइ कंजर हणे थो फाड़न त ॿई पेट था तूं चईं थो ॿाहिरों पेट फाड़ंदा न वॾो फ़र्क़ु आहे हुनजे पेट फाड़ हिन जे पेट फाड़ में अल्लाह नेक खे जेको पेट फाड़े थो तकलीफ़ूं ॾे थो मुसीबतूं नेक ते विझे थो रब जी ज़ात थी फरमाए असां हिनखे दर्जात में वधाइण चाहियूं था पिया त ही वॾे दर्जे ते पहुचे इहे मुसीबतूं विझंदासीं इन सब्र कंदो त असां हिनखे जे हुनखे सेहत ते डॉक्टर पे पहुचाए अलाह हिन नेक खे मुसीबतनि में वॾे दर्जे ते वॾी सेहत ते पहुचाए ऐं लोफर खे जेका मुसीबत विझे थो पियो या हिते भी बर्बादी त कब्र में भी बर्बादी हशर में भी बर्बादी खई थो वञे अंदर सोच न ॿिन्ही पासनि ॾे नेमत अचे थी उनजो मिसाल ॿ पिंजरा हिकिड़ो पिंजरो आहे तोते जो ॿियो पिंजरो आहे कुए फासाइण जो ॿिन्ही में नेमतूं ईंदियूं आहिनि तोतो जेको धारे थो उनखे बि तव्हां फ्रूट वग़ैरह ॾींदा आहियो त ख़ुशि रहे मुंहिंजो तोतो ठीकु ठाक रहे ऐं होॾे जेको कुए जे पिंजरे में ज़ैतून लटकायो था दूध चढ़े तो हेॾे भी नेमत वञे थी होॾे भी नेमत वञे थी रब जी ज़ात थी फरमाए तूं अक़लमंद नाहीं तूं ग़लति ॾिसे थो पियो होॾे जेका नेमत वञे थी नेक खे जेको खारायां थो उनखे चवां थो त तूं हिते भी खा मज़ा माण तोखे क़ब्र ऐं हशर में भी मज़ा ॾींदुसि जेको लोफर ॾे नेमत वञे थी हिनखे फासाइण जे लाइ आहे जीअं कुए जे पिंजरे में नेमत वेंदी आहे इन्नमा नूली लहू लियस्ताकू इस्मा कुरान में फरमाया असां उनखे मोहलत ॾिनी आहे जीअं इहो चङी तरह फासे बुराइनि में वधे त चङी तरह अज़ाब करे तबाह बर्बाद करे रखंसि उन नेमत होॾे वञे हेॾे वञे उलिल अलबाब जो कमु छा आहे अंदर खे ॾिसनि जेके छिलके खे न अंदर खे ए छिलकनि ते बीठो आहे गहरो ही कुरान ॾेखारींदो आहे अक़लमंद हे बणाईंदो आहे इनखे ॾिसो
तजे करे फरमाओ ये हकीकतूं कुल अल्लाह समझन था पिया बात कंदा है शुबहात उनमें ईमान के मजबूत क्यों तो बाबा ये गालियूं गलत न असांजो अकल समझे न समझे असां अल्लाह के मञण वारा जेका कुरान हदीस जी ॻाल्हि ॿियो शहवात जी माना आहे घुर्जूं उनखे ओतिरे हद ताईं रखो जेतिरे ताईं अल्लाह जो रसूल चवे बस इहो रस्तो कान्हे इहो दानश्वरीअ जो रस्तो दुआ कयो अल्लाह ताला असां तव्हांजे